सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमे ते मूं तव्हांजे आॾो तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि उहा साॻी आयत सगोरी मूं अव्हांजे आॾो तिलावत कई आहे, जंहिंजे सिलसिले में कुझु मारूज़ात अर्ज़ कया हुयमि ऐं कुझु अॼु अर्ज़ करणा आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालू अमन वालू शाल पंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह पाक जल जलालू अमन वालू इरशाद फरमाए थो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। जंहिंजी माना आहे त ख़बरदार अल्लाह जे दोस्तनि खे को ख़ौफ़ नाहे ऐं अल्लाह जा दोस्त ग़मगीन कोन थींदा। हक़ीक़त इहा अॻे दफ़े मूं तव्हांखे वाज़े करे ॿुधाई हुई त रब करीम जी ज़ात बाबरकात जो जन ख़ौफ़ रखियो, अल्लाह ताला जल जलालू अमन वालू उन्हनि खे ॿियनि सभिनी ख़ौफ़नि खां बेख़ौफ़ रखी छॾियो आहे। दुनिया असां तव्हां ऐं ॿिया हर क़िस्म जो ख़ौफ़ रखूं था, उहो इन जे करे आहे जो असांखे अल्लाह पाक जो कमा हक़ ख़ौफ़ नाहे। जेकॾहिं कमा हक़ असां इंसाननि ॿियनि खे बि अल्लाह जो ई ख़ौफ़ हुजे त जेकर रब करीम असांखे बि ॿियनि ख़ौफ़नि खां बचाए, पर असांजो पंहिंजे मालिक जो ख़ौफ़ नथा रखूं त उन जे करे असांखे तव्हांखे ॿियनि खे जेके अल्लाह ताला जा वली न आहिनि हर क़िस्म जो ख़ौफ़ हर क़िस्म जी परेशानी दुनिया में आहे ई आहे, पर जन अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जे ज़ात बाबरकात जो ख़ौफ़ रखियो त रब पाक उनखे हिकिड़े ख़ौफ़ रखण जे करे ॿियनि सभिनी ख़ौफ़नि खां बेख़ौफ़ बणाए छॾियो। इन आयत करीमा जे मुत्तसिल
लगो लग अॻिते अल्लाह ताला ने अल्लाह जे वलीअ जी निशानी ॿुधाई आहे, अल्लज़ीन आमनू व कानू यत्तकून। अल्लाह जा वली जन खे को ख़ौफ़ नाहे, उहे केर आहिनि? ख़ुदा फरमाए थो जन खे ईमान आहे ऐं अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जी तक़वा, मुतक़ी, ख़ौफ़, परहेज़गारी, कामिल भरवसे रखण वारा, उहे अल्लाह जा वली शुमार कया वञनि था। गोया ईअं सम्झो त आयत जे अंदरि ॿी आयत में ख़ुदा ताला पंहिंजे वलीअनि जी वरी निशानी ॿुधाई आहे त वलीअ जन खे ख़ौफ़े ख़ुदा आहे ऐं ॿियो ख़ौफ़ न आहे। उहे कहिड़ा आहिनि? उहे ईमान वारा ऐं अल्लाह पाक जे मथां तक़वा भरवसो रखण वारा, ख़ुदा जी ज़ात बाबरकात खां सवा ॿिए कंहिंखां न ॾियण वारा ई आहिनि। उन्हनि जे लाइ ख़ुदा ताला फरमाए थो ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। उन्हनि अल्लाह जे वलीअनि जे मथां कंहिं बि क़िस्म जो को ख़ौफ़ न आहे, ग़मगीन बि कोन थींदा। विलायत नबूअत खां बाद ॿियो दर्जो आहे, इंसाननि में वॾे खां वॾो दर्जो जेको अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे अता कंदो आहे सो नबूअत जो मक़ाम आहे। नबूअत खां इंसाननि में मथे मक़ाम आहे कोन। अल्लाह ताला जी मखलूक इंसान, ॿिया बि मखलूक ॿियूं बि आहिनि, अशरफुल मखलूक इंसान आहे। इंसान खे ख़ुदा शरफ़ ॾिनो आहे, लेकिन मनसब ऐं मर्तबो जेको नबूअत जो आहे इहो इंसान जो सम्झो त वॾे खां वॾो मक़ाम ऐं वॾो दर्जो आहे। इन खां मथे दर्जो कोन्हे, लेकिन नबूअत जे मक़ाम खां हेठि विलायत आहे। वली अल्लाह जो दोस्त, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात, इहो बि उनखे मनसब अता फरमाईंदो आहे। महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे उम्मत जा जेके बि असहाब आहिनि, उन्हनि सभिनी खे उलमाए इस्लाम असांजे अक़ीदे मुताबिक़ ईअं लिखियो आहे त उहे सभु महबूब जा सहाबी, सभु वली हुआ। ख़ुदा ताला जे ज़ात उनखे विलायत जे मक़ाम ते फ़ाइज़ कयो हो। महबूब जा ग़ुलाम हा, सहाबी हा, सोहबती हा। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो सहाबियत जो मक़ाम उनखे अता फरमायो, पर सहाबियत सां गॾु विलायत जो मक़ाम लाज़िम मलज़ूम आहे। हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे हदीस पाक जे किताबनि में, मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मसनवी में बि आंदो आहे। मां इन जे बारे में तोखे ॿुधायां त अंदाज़ो कर त ख़ुदा जा वली कीअं बेखौफ़ हूंदा आहिनि। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जो फर्द हबीब पाक अलैहिस्सलाम जे सहाबा किराम मां हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम जो जलील क़द्र सहाबी सैयदना फारूक आज़म संदन खिलाफत जे दौर जो वाक़ियो आहे त हिकिड़े बादशाह रूम जे पंहिंजो एलची मोकिलियो आहे, पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो वज़ीर मोकिलियो आहे त तूं वञ, हे मुंहिंजो पैगाम खणी मुस्लमान जे अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक खे ॾेई आहे। पोइ जवाब वठी आहे। एलची अचे थो रूम जे बादशाह जो ख़त खणी। रूम वारा यहूदी मज़हब जा हा, एलची बि यहूदी आहे। यहूदी बादशाह जो को कमु हो मुसलमाननि जे अमीरुल मोमिनीन में पंहिंजो माण्हू मोकिलियईं ख़त खणी जो मदीने में आयो आहे त मतलब मदीने पाक में पुछा कंदो वते बाबा तव्हांजे बादशाह जो महल काथे आहे? बादशाह जी माड़ी काथे आहे? बादशाह जो घर काथे आहे? बादशाह जी महलात काथे आहे? हिकिड़े मुसलमान उनखे चयो आहे दा असांजो बादशाह आहे ई कोन को। जे तव्हांजो बादशाह कहिड़ा? जे क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाईंदो आहे अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन। असां मुसलमाननि जो हाकिमनि जो हाकिम रुगो सॼे जहान जो असांजो न,
बलक सभिनी जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात आहे। असांजो बादशाह आहे कोन को, बादशाहियत वारो तसवुर असां में कोन्हे को। भला केरु आहे तव्हांजे मुल्क खे हलाइण वारो, कारोबार जा फ़ैसिला धंधा तव्हांजा करण वारो? ओ मुस्लमान चवे थो असांजो बादशाह कोन्हे, बलक मुस्लमाननि जो अमीर आहे, मुस्लमाननि जो चङो माण्हू आहे, मुस्लमाननि खे मुंतखब कयो आहे, मुस्लमाननि खे पाण में गॾिजी फ़ैसिलो करे नबी पाक अलैहिस्सलाम जो जाइ नशीन मुंतखब कयो आहे। उन जो नालो हज़रत अमीर उमर आहे। असांजो बादशाह कोन्हे को, पर असां मुस्लमाननि जो अमीर आहे, अॻवान आहे, पेशवा आहे, उहो आहे, पर उनखे मारी कान्हे, बंगलो कोन्हे, मालात कान्हे का, आहे काथे ते इहा बि ख़बर कान्हे का, अलाए काथे आहे। मुल्क जो बादशाह हुजे, अमीर हुजे, ऐं मदीने जो को शहर उन वक़्त में को हैदराबाद जहिड़ो त कोन हो, नंढड़ो ॻोठ हो, आहे बि ॻोठ में, पर का ख़बर कान्हे अलाए काथे आहे। यार मूंखे ॾेखारींदे ॻोल्हे ॾींदे मां ख़त खणी आयो आहियां। त हिकिड़े ॿिए माण्हू जहिड़ी गुफ़्तगू हिन जी ॿुधी, चई छा थो चवे? चई पुछे थो त तव्हांजो अमीरुल मोमिनीन काथे आहे? हज़रत उमर चए तोखे सुझे? चए हा यार मूं ॾिठो पे, अगारो अकेलो अकेलो हो, हथ में दुर्रो हुसे, दुर्रो, दुर्रो चाबुक खे चइबो आहे, लकुड़ खे चइबो आहे, नंढड़ो काठी जो टुकड़ो हूंदो आहे, उन में धागा रसियूं ॿधला हूंदियूं आहिनि, ज़रूरत जे महिल कंहिंखे सज़ा बज़ा में कमु ईंदो आहे। जे दुर्रो होसि हथ में, हिन बाग़ जे तरफ़ वियो पे, न का फ़ौज, न को प्रोटोकॉल, न को सिपाही, न को लश्कर, ईअं अकेलो पे। हुन चयो भला मां हेॾे वञी ॾिसांसि, भली वञी। मुस्लमाननि सां गॾिजी वियो आहे। हज़रत मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जंहिंमहिल बाग़ में पहुता, परे खां ॾिठऊं हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला नो खजीअ जे छांव में सुतो पियो आहे। खजीअ जी छांव घाटी कान थींदी आहे, अधु उस हूंदी आहे, अधु छांव हूंदी आहे, उन में सुतो पियो आहे। हुनखे चई यार इहो थी असांजो अमीरुल मोमिनीन, हाणे मां वञाए थो, तूं ॼाण ख़त ॾे, कमकार वञी हुनखे ॿुधाए। उहो अंदरि जंहिंमहिल एलची वियो आहे, एलचीअ जे हथ में तलवार आहे, एलचीअ जे हथ में हथियार आहे। मुस्लमाननि जो अमीरुल मोमिनीन खजीअ जे छांव में सुतो पियो आहे। जंहिंमहिल मथां वियो, मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जंहिंमहिल उन एलचीअ जी उन अमीर मोमिनीन जे मथां, फारूक आज़म जे मथां नज़र पई आहे, नज़र पवण सां हुनखे अची ॾकणीअ वरायो आहे, जिस्म में लर्ज़ो पैदा थी पियो आहे, हमराह जा पेर खुपनि न पिया। पंहिंजो पाण दिलि में चई, यहूदी एलची थो चवे, वॾनि बादशाहनि वटि आयो आहियां, वॾनि अमीरनि वटि आयो आहियां, वॾनि शहनशाहनि जे दरबार में ईंदो आहियां, पर मूंखे कॾहिं बि एतिरी दहशत कान थी आहे। हीअ दहशत लाइ छाजे करे आहे? कपिड़ा फाटा पिया आहिनि, हेठां अधु ज़मीन ते आहे, अधु खजीअ जे छड़नि जे मथां आहे, अधु थांव आहे, अधु अदोस आहे। ज़ाहिर में हुनजो चौकीदार कोन्हे को, पर हमराह में रोब केॾो आहे। हुनजे दिलि जे अंदरि इहा ॻाल्हि अज़ ख़ुदि फ़ैसिलो पैदा थियो आहे। चवे थो मां पाण फतवा थो ॾियां, हीअ जेका हैबत आहे, हीअ जेको ख़ौफ़ आहे, हे जेको रौब आहे, सो कंहिं दुनिया जो न आहे, बादशाहीअ जो न आहे, वॾेरप जो न आहे, ज़मींदारीअ जो न आहे, तख़्त जो न आहे, बख़्त जो न आहे। हिन में जेतिरो रोब आहे, इहो हैबत ऐं रोब इन जे करे आहे जो हिनखे अल्लाह जो ख़ौफ़ आहे। हे अल्लाह खां डिॼंदो आहे, रब करीम वरी सभु माण्हू हिन खां ड्रेजारे छॾिया आहिनि। मौलाना जलालुद्दीन रूमी त एतिरो बि लिखियो आहे त फरमाए थो त उहो हज़रत अमीर उमर जे जंहिंमहिल आॾो आयो आहे त उहो बीही न सघियो, ऐं बीहण जे करे ॾकी ॾकी थड़की थड़की ज़मीन ते वञी किरियो। जंहिंमहिल किरी पियो ऐं आवाज़ उथई, खड़को वग़ैरह थियो, त हज़रत अमीर उथी वेही रहिया। हमराह खे ॾिठे, बाबा छा थियो थी? हो ॾिसण सां हुन खां पंहिंजे एलचीअ जा पैगाम विसरी विया।
बादशाह जंहिं मोकिलियो हो उहे सभु ॻाल्हियूं हिन खां विसरी वियूं ऐं हिन जी दिलि में फतवा हुई त मुस्लमान सचा बि इहे, नबी बि हिननि जो सचो, दीन बि हिननि जो सचो। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालो जन खे हेॾी हैबत ॾिनी आहे ऐं हेॾी बादशाही जे हूंदे असांजा रूम जा बादशाह घर वेठे कंबनि था पिया ऐं हिन जो हाल ही आहे जो न चौकीदार आहे, न पहरो आहे, न का ॻाल्हि आहे। फौरन हज़रत उमर खे ॾिसी थो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुस्लमान थी करे इस्लाम क़बूल थो करे। त इहो छा हो? अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। इन्हनि जे दिल जे अंदरि अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालो जो ख़ौफ़ हो। उन ख़ौफ़ खुदा जे करे खुदा ताला जी ज़ात मां बरकातन खे हर दुनिया जे ख़ौफ़ खां महफ़ूज़ रखी छॾियो आहे। आहिनि त सहाबी, पर सहाबी खे बि अल्लाह तबारक व तआला विलायत जो मक़ाम अता फरमाईंदो आहे, छो त विलायत नबूअत खां हेठि दर्जो आहे, विलायत खां मथां दर्जो नबूअत जो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालो हिते वलियनि जी ॻाल्हि फरमाई आहे त ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जे वलियनि जे मथां कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ नाहे, न को ग़मगीन थींदा। हाणे पाण कंदासीं औलिया अल्लाह जो ज़िक्र। हे भलारो महीनो आहे हज़रत पीरान पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे वफ़ात जो महीनो। अॻे दफ़े अर्ज़ कयो त 11 वारो महीनो। कहिड़ो महीनो अदा? 11 शरीफ़ वारो। 11 वारे खे मञींदा हो न? हाणे दुरूद पढ़ो त 11 वारे जी तारीफ़ कयूं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मां अॼु तव्हांजे आॾो 11 वारे जूं करामतूं कमालत बयानु कयां, पर उन सां गॾु इहो बि ॿुधाइणु लाज़मी आहे संदुन हसब ऐं नसब ऐं सिलसिलो। छो त घणा बदबख़्त बेदीन चवंदा आहिनि त अब्दुल कादिर जीलानी सैयद न आहे। आम तरह सां किताबनि में मौलवियुनि जे ज़ुबान ते आम माण्हू कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि सैयद न, शेख अब्दुल कादिर जीलानी। छा चवंदा आहियूं? शेख अब्दुल कादिर जीलानी। त यकदम बेदीननि खे मौक़ियो मिलंदो आहे, जाहिलनि खे मौक़ियो मिलंदो आहे, हासिदनि खे मौक़ियो मिलंदो आहे। चवंदा आहिनि त ॾिठो आहे बाबा शेख, शेख माना पहिरीं हिंदू हुजे, पोइ मुस्लमान थिए, अॻ में भील हो, कोली हो, मेघवाड़ हो, वाणियो हो, काफ़र हो, केरु हो, हुनजी का न का ज़ात हुई। पर हाणे जॾहिं नओं मुस्लमान थींदो आहे त हुनजी ज़ात का बि कान्हे। हाणे इहो आहे शेख। शेख ज़ात न आहे, शर ज़ात आहे, बिरोही ज़ात आहे, रिंद ज़ात आहे, ॾाहिरी ज़ात आहे, उनड़ ज़ात आहे। अहिड़े तरीक़े सां ॿियूं ज़ातूं आहिनि, सुमरो ज़ात आहे। अहिड़े नमूने सां हर ज़ात ऐं कबीलो त आहे, पर शेख का बि ज़ात न आहे। शेख उनखे चइबो आहे जेको नओं मुस्लमान थिए, हाणे उनजे मथां नालो रखबो बाबा ही शेख आहे। तंहिंजे करे जेको चइजो थो न शेख अब्दुल कादिर जीलानी, पुठियां बि वरी जीलानी थो अचे। सैयद त कोन थियो, शाह त कोन थियो, सैयद अब्दुल कादिर शाह त कोन्हे न, सही शेख अब्दुल कादिर जीलानी आहे। अॻियां शेख, पुठियां जीलानी, तंहिंजे करे सैयद न आहे। पर ख़बर अथव इहे चवंदा केरु आहिनि? कावड़िया हो, सुजनि नथा पर हाणे बासियो नथा। छो त कॾहिं कॾहिं थधो पाणी पीआरींदा अथव, रस्ते सां ईंदे वेंदे कॾहिं भत जी बि सलाह कंदा अथव। हाणे तव्हां कीअं था हुनजी कची करियो? पर मां त ॿुधाईंदोसांव, इहा ॻाल्हि कंदा आहिनि शिया। अदा केरु? शिया, जेके पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे सैयद नथा मञनि। ऐं शिया दावा वरी कहिड़ी कंदा आहिनि? अहल बैत जा हुबदार, आले रसूल जा हुबदार। असां अहल बैत जा हुबदार आहियूं, आले रसूल जा हुबदार आहियूं।
ऐं इनकार वरी रसूल जे औलाद जो, अहल बैतन जे सरदार जो। हज़रत पीरान पीर जनाब दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह जो सिलसिलो नसब जे कॾहिं ॾिसबो, ख़ानदानी ॾिसबो, पीउ ऐं माउ जे तरफ़ खां ॾिसबो त हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह हसनी बि आहे त हुसैनी बि आहे। जेकॾहिं पीउ जो सिलसिलो ॾिसबो, पीरान पीर जो पीउ, पीरान पीर जो ॾाॾो, पीरान पीर जो पड़ ॾाॾो, पीरान पीर जो तड़ ॾाॾो, इहे सिलसिलो हलंदो हलंदो हज़रत इमाम हसन सां वञी मिलंदो आहे। यानी पीउ जे तरफ़ खां हसनी आहे, वरी माउ जे तरफ़ खां संदसि माउ जंहिंजी औलाद आहे उन जो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह सौमई। इहो अब्दुल्लाह सौमई हज़रत पीरान पीर जो नानो आहे। उन अब्दुल्लाह सौमईअ जो बाबो, उन जे बाबे जो बाबो, उन जे बाबे जो बाबे जो बाबो, इहो वरी सिलसिलो मथे खणी वञ त शहीद करबला हुसैन सां मिलंदो आहे। नजीब तरफ़ैन, ॿिन्ही सिलसिलनि में निहार, अबे जे तरफ़ खां हसनी आहे, अम्मा जे तरफ़ खां हुसैनी आहे, अबे जे तरफ़ां बि सैयद आहे, अम्मा जे तरफ़ां बि सैयद आहे। हालांकि ईअं बि कॾहिं कॾहिं थींदो आहे जो को सादात घराणो उम्मत मां शादियूं कंदो आहे, पाण त सैयद आहे पर शादी कमल कंहिंमां कई, कमल किथां कयई, नसुल त उन सैयद जो हूंदो आहे पर माई ॿिए ख़ानदान मां हूंदी आहे। पर ईअं कोन्हे को हज़रत अब्दुल कादर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो सॼो सारो ख़ानदान तानी पेटे पट्टो ई पट्टो आहे। अनल हसनी वल मजदउ मकामी, हज़रत अब्दुल कादर जीलानी रहमतुल्लाह अलैह दावा सां फरमाइनि था पिया, ओ ॿुधण वारो ॿुधी छॾियो, रब करीम जी ज़ात बाबरकात मूंखे इहो बि शरफ़ नसीब फरमायो आहे त मां हसनी आहियां। हसनी कंहिंजी औलाद आहियां? हसन जी। अब्दुर्रहीम जी ॻाल्हि ते मतां को चवे त बा मिड़ई अब्दुर्रहीम आहे सुन्नी, ऐं सुन्नी बि वरी कादरी। कादरी माना अब्दुल कादर जीलानी जो मुरीद। ज़रूर पंहिंजे पीर खे पाॾाए चवंदो त ज़रूर मुंहिंजो पीर सैयद आहे, या को ॿियो मौलवी चवंदो चवंदा ॿियो सुन्नी आहे। इहे सुन्नी ईअं चवंदा आहिनि। और मुंहिंजा प्यारा दोस्त भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह असांजे सिंध में गैर मुतनाज़िर शख्सियत आहे, अल्लाह जो वली आहे। वज़ाहत थो फरमाए मीरा शाह मदद कर महियदीन मली, आही अब्दुल लतीफ़ जो तुम वसीलो ऐं वली। हाणे हसनी पीर हली अची कर का मार मुरीद ते। कहिड़ो पीर साईं? ॾाढे चओ हसनी पीर हली अची करका माड़ मुरीद ते। हाणे मीरा शाह वरी हसनी, इहो अलाए कहिड़ो। शाह साहब खे ख़बर ई त चंडा ईंदा अहिड़ो मोचड़ो हणी वञनि जो चूं चरा करे ई न सघनि। फरमाइनि था मीरा शाह मदद कर दाह सुणी दादी, आही अब्दुल लतीफ़ जो तूं बादशाह बगदादी। मीरा शाह मदद कर दाह सुणी दादी, आही अब्दुल लतीफ़ जो तूं बादशाह बगदादी। हाणे हसनी पीर हादी अची कर का मार मुरीद ते। अञा खोले तो मीरा शाह मदद कर अची औखी अवेर, लिल्लाह लग लतीफ़ चवे भर पाज़ी अॾे पेर। ओ औलाद अली शेर करका मार मुरीद ते। दुरूद शरीफ़ पढ़ त ॻाल्हि खोले ॿुधाया आहे। ॾाढे ॾाढे मोहब्बत सां बुलंद आवाज़। हिटाई साहब रहमतुल्लाह अलैह ॿिन्ही जा कमला था, ॿिन्ही धुरनि जा। सम्झो था अलाए न? बदरियूं कहिड़ियूं? हिकिड़ा शिया उन्हनि जे मुंहं ते बि ठाहे साबित कई त अब्दुल कादिर जीलानी हसनी या अलीअ जी औलाद आहे।
सुभान अल्लाह ॾाढे त चओ। इहो जेको खाधो अथव भत सो सुभान अल्लाह में निकिरेव ॿाहिरि। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह छा चई त हसनी बि आहे, अलीअ जो बचड़ो बि आहे। इहे न साईं। ऐं वरी ॿिया जेके मुला चवंदा आहिनि त बाबा या अली न कयो, या रसूल अल्लाह न चयो, या दस्तगीर न कयो, पीरनि खे न सॼो इहो नाजाइज़ अथव। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मुला तोखे ख़बर कान्हे का काथे भिट काथे बगदाद, वेठो भिट में आहियां मां सॼा बगदाद वारे खे थो, मुंहिंजो ईमान आहे त बगदाद वारो शहनशाह मुंहिंजी फरियाद ॿुधंदो आहे। अल्लाह जे वलीअ कूड़ कोन ॻाल्हायो आहे, पर अल्लाह जो वली मुशरिक हूंदो आहे, अल्लाह जो वली बिदअती हूंदो आहे, अल्लाह जो वली गुमराह हूंदो आहे, अल्लाह जो वली ग़लत रस्ते ते हूंदो आहे। बेटा ही वली आहे, मता यको नह नह कंदा वञो। बेटा ही वली आहे। पोइ जेकॾहिं वली आहे त चवे थो मीरा शाह मदद कर, कंहिंखे थो सॾे पीरा न पीर खे। मीरा शाह मदद कर ओ जीलानी जनाब, मूसा खौसन खारजी से चा खर खराब, हाणे सुल्तानी शिताब अची कर का मार मुरीद ते। और मुंहिंजा मिठड़ा भाउ दी साबित थियो अल्लाह जो वली आहे। पंहिंजे मुर्शिद हज़रत अब्दुल कादिर जीलानी खे सॾे थो पियो। इन मां मालूम ईअं थियो थो त भेटाई घोट जो वलीअ जो अक़ीदो आहे त जेकॾहिं बंदि परे हुजे, केतिरो बि वाट जो पंधु परे हुजे, हज़रत शाह साहिब रहमतुल्लाह अलैह पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ चवे थो त पीरान पीर सॾु ॿुधंदो आहे। सलाह सी बुलंद आवाज़ सां। सैयद मोहम्मद हाशिम शाह मटियारी में हुनजी मज़ार आहे। काथे अबा ओरी भिटाईअ खां बि अॻे आहे। सम्झो था अलाए न। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह पोइ सैयद हाशिम शाह अञा अॻे। वॾो कामिल वलीउल्लाह आहे, हुनजो रोज़ो आहे, तमामु वॾी दरबार आहे, वॾो कामिल कमालात जो साहिब आहे। उहो फरमाए थो दिलऊं दस्तगीर खे जेको सवाली सॾु करे, हकल में हाशिम शाह चवे अची वहलो वीर वरे, पोइ तोड़ी पंधु परे तब कंदो मार मुरीद ते। और मुंहिंजा मिठड़ा भाउ वज़ीर अल्लाह पाक जे वलियनि खे ख़बर आहे, जाहिलनि खे का ख़बर कान्हे, अंधनि खे का ख़बर कान्हे का। अल्लाह पाक जा वलीअ खे सुञाणंदा। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खे इन जे लाइ सॾनि था पिया जो गौसुल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैह पाण फरमायो आहे। अॻे जुमे ते मां तोखे वज़ाह सां ॿुधायो, वरी ॿुधी छॾिजां। लहो कान मुरीदी बिल मशरिक़ व अना बिल मग़रिब व कशफत औरतुहू लसतरतुहा। मुंहिंजो मुरीद उभरंदे पासे हुजे, मां वरी उलहंदे पासे हुजां, ऐं मुंहिंजे मुरीद जी उघड़ खुली पवे। हज़रत पीरान पीर फरमाईंदा आहिनि सॾण कम मुरीद जो आहे, पहुचण कम मां अब्दुल कादिर जीलानी जो। त इन जे करे ख़ुदा जे वलीअनि सॾियो आहे, ऐं पीरान पीर सॾ में पहुतो आहे। ऐं अल्लाह जे वलीअ जे लाइ इहा ॻाल्हि मुतफ़क़ अलैह आहे, को इख़्तिलाफ़ कोन्हे को। वसल्लम जीलानी इन जे करे सरबो आहे जो संदर ॻोठ जो नालो आहे जीलान। छा आहे नालो साईं? बगदाद जे भर में ॻोठ आहे। शाहपुर चाकर आहे न दा, हिन जे चारई तरफ़े कई ॻोठ आहिनि। बाबा हाशिम जो ॻोठ आहे, उमर जो ॻोठ आहे,
हे रेस मदनी खान जो ॻोठ आहे, हे अहमदाबाद आहे बाबा, हे अहमद जो ॻोठ आहे, हे शरण जो ॻोठ आहे। इहे ॻोठ आहिनि शाहपुर चाकर में, पर ॿाहिराड़ी ते गिरदो नवाह में चौधारी फिरिया पिया आहिनि। अहिड़े नमूने सां बगदाद वॾो ॻोठ आहे, वॾो शहर आहे, पर उन बगदाद जे भर में नंढड़ो ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे जीलान। छा आहे नालो साईं? पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो बाबो उते ॼाओ, उते जवान थियो, उन्ही ॻोठ में वॾो थियो, उन्ही ॻोठ में पाण रहियो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह ख़ैर जो उन्ही ॻोठ में ॼावा। उन ॻोठ जे करे जीलान न जे करे सरबो आहे जीलानी। ॻोठ जे करे, ॻोठ जो नालो छा आहे? जीलान। उन जे करे ॻोठ जे करे जीलानी। असांखे न को चए बाबा शाहपुरी, त कया ज़ात त कान्हे न, इहो असांजे ॻोठ जे निस्बत जे करे त शाहपुर वारो। शाहपुरी माना शाहपुर वारो, झोलाई माना झोल वारो, सिंधी माना सिंध वारो, त जीलानी माना जीलान ॻोठ वारो। ज़ात न आहे मतां चओ त जीलानी ज़ात आहे, बल्कि जीलानी उन ॻोठ जे निस्बत जे करे त जीलान शहर जो रहाकू आहे। पीरान पीर जे अब्बे जो नालो आहे हज़रत मूसा। छा आहे नालो साईं? मूसा अब्बे जो नालो हो, पर उन जो लक़ब हो अबू सालिह। अबू सालिह, इहो हुनखे अरबी ज़बान में हिनखे चइबो आहे कुनियो। कुनियो हो अबू सालिह, ऐं मूसा हुस पीउ जो नालो, ऐं लक़ब हुस जंगी दोस्त खुदा। लक़ब कहिड़ो? जंगी दोस्त खुदा। छो? इन जे करे त जवानी खां वठी करे हमेशह तलवार हथ में हूंदी हुयसि, ऐं सदाई पियो चवंदो हो त को अहिड़ो वक़्तु अचे जो अल्लाह जे राह में जंग करे सिर कुर्बान करे छॾियां। पोइ जंगी इन जे करे सरबो हो जो जोधो जवान हो, बहादुर हो, लड़ाई ऐं जंग जो हुनखे शौक़ु हूंदो हो। उन जिहाद जे शौक़ जे करे लक़ब पइजियुसि जंगी दोस्त खुदा। आहे अरबी उन नस्ल, नस्ल संदुन अरबी आहे। अरबुस्तान खां हिननि जा वॾा आया हुआ जेके अची इन जीलान जे ॻोठ में रहिया हुआ। उन्ही ख़ानदान मां चश्मो चराग हज़रत पीरान पीर जो वालिद जंहिंजो नालो अबू सालिह, मूसा नालो, अबू सालिह कुनियो, जंगी दोस्त खुदा लक़ब आहे, रहियो आहे अची शहर में। ऐं छा हालत हूंदी हुई जो सारी ज़िंदगी जवानी खां वठी करे 5 ॾिहाड़ा जंहिंमें रोज़ो रखण जी मना हुआ, 2 ईदूं आहिनि ऐं 3 ॾिहाड़ा हज खां बाद जा आहिनि, उन्हनि खां सवा बाक़ी 12 ई महीना सदाई रोज़े जी हालत में गुज़ारींदो। जवानी जी हालत में परहेज़गार मुत्तक़ी, हिन जोड़ो ॿियो को हुयो ई कोन। संदन हिकिड़ो मशहूरु वाक़ियो आहे, पाण रोज़ो रखी रस्ते सां विया पिए, शाम जो टाइम थियो आहे, रोज़े खोलण जो वक़्तु आयो, पाणीअ जी तलाश में निकिता, हिकिड़ी नहर नज़र आई। उन नहर ते वुज़ू कयूं, आज़ान जो जंहिं टाइम थियो, दिलि में सोचूं त रोज़ो खोलियां। हाणे रोज़े खोलण जे इरादे सां नहर ते वेठा हुया, त उन नहर मझां, उन वाटर मझां, उन शाख मझां हिकिड़ो सूफ़ लुढ़ंदो पियो अचे। हज़रत मूसा जंगी दोस्त खुदा दिल में सोचो, खुदा ताला नेमत मोकिली आहे, मां कंहिंजे बाग मां पटियो न आहे, बाग जो आहे ज़रूर किथां किरियो हूंदो, पर मूं पटियो न आहे, पाण ई पाण लुढ़ी आयो आहे। इनखे खणी जेकर रोज़ो खोलियां त सुभान अल्लाह, पाण नहर मझां सूफ़ कढियऊं। आज़ान जे टाइम ते आज़ान जो टाइम थियो, पाण पाणी सां या सूफ़ सां रोज़ो खोलियऊं, वुज़ू करे ताज़ो सूफ़ खाई, हाणे रोज़ो खुली वियो, नमाज़ में बीठा, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन, अलहम्द पढ़ी कुल हो अल्लाहु अहद अल्लाहु समद। खुदा ताला जी बेनियाज़ीअ जो जमल नालो आयो, तमल दिल जो दिल में ख्याल पैदा थियो, ओ मूसा सालिह जंगी दोस्त खुदा जा, अबू सालिह मूसा जंगी दोस्त खुदा जा। होॾां चवे थो अल्लाह समद आहे, बेनियाज़ आहे, अलाए कंहिंजो सूफ़ बिना मोकल खाई छॾियो थी। क़यामत में रब जी ज़ात हिसाब वठई त हथ ख़ाली हूंदई, काथऊं भरे ॾींदे? तुंहिंजो त कोन हो। माण्हू के चवंदा आहिनि साईं लधी शइ खाई अथमि,
अबा लधला तुंहिंजी त कान्हे न, लधी थी तुंहिंजी त न आहे न, पोइ छो थो खणी? बसि हड़प गड़प हड़ी हलाल, जेको आयो सो चट। असां त लधल शइ छा माण्हुनि जे खीसे में कढियो था वञूं पिया। हमरा घर सुतो पियो आहे रात जो, भित भञो ढगा का जागियो त हण घोबाटो मथे में, पर घोबाटनि जो दौर वियो, हाणे हण पिस्तौल। हाणे हालत अहिड़ी थी पई आहे जो घर धणी जागे बि थो, टे अख सां ॾिसे बि थो, कुझु पुछे कोन थो, जे भेणा चुरंदुसि त मारींदा। पोइ निकिरी था वञनि, चो मैल खन परे पोइ थो चवे चोर। हाणे सही छा थिए, चोर किथां अचे? हो त विया गोली थी हलाए काॾे विया। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ वरी त ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे, तॾहिं पराई शइ असांखे सुठी थी लॻे जंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। हज़रत अबू सालेह मूसा जंगी दोस्त ख़ुदा इहो तसवुर कयो आहे त हे पराओ सूफ़ खाधो अथमि, ख़ुदा खे काथां भरे ॾींदुसि। बसि ईअं चवण सां पट ते बेहोश थी किरी पियो आहे, काॾे वई निमाज़, काॾे वई इबादत, गश थी वियो ख़ुदा जे ख़ौफ़ खां। काफ़ी देर खां पोइ होश में आयो, दिल में सोचई ऐं मूसा पराओ हक़ आहे, अलाह साईं नफ़ल जे करे माफ़ कोन कंदी, रोज़नि जे करे माफ़ कोन कंदी। अल्लाह पाक हक़ रखिया हिकिड़ा हुकूकुल्लाह, ॿिया हुकूकुल इबाद। अल्लाह पंहिंजा हक़ मणे सां माफ़ करे छॾे। निमाज़ न पढ़ी थी ख़ुदा माफ़ कंदी, हज न कयो थी ख़ुदा माफ़ कंदी, निमाज़ कज़ा कई थी ख़ुदा माफ़ कंदी। पर अल्लाह ताला चवंदो आहे जेकॾहिं पराओ हक़ खाधो थी, उहो जेसी ताईं न ॾींदे उन खां न बशकाईंदे भली सॼी ज़िंदगी इबादत कर, पराओ हक़ मां कोन माफ़ कंदो सां। पराओ हक़ बख़्शींदो मुंहिंजा अदा मालिक जंहिंजो हक़ हूंदो। दुआ कयो त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकाश असांजे हाल ते रहम फरमाए करे। दिल में सोचई हाणे मालिक खां बशकर आहियां, मालिक लभे किथां सूफ़ कंहिंजो। दिल में सोचई त पक हिन नहर जे मथां को बाग़ आहे, हवा जे झूटे ते सूफ़ किरियो आहे, वण मां उहो लुढ़ी आयो आहे, कुझु त पंधु कयां मन बाग़ वारो लभी पवे माफ़ी वठांसि। इहो ख़्यालु करे जंहिं पासे पाणी आयो आहे ओॾो मथे हलंदो थो वञे, काफ़ी सारो पंधु करे तमामु घणो मुफ़ासिलो तय करे उते पहुतो आहे त ॾिठई हाओ ॿेली उन बाग़ जा वण जंहिंजूं ॾारियूं नहर ॾे लड़ियूं पयूं आहिनि, हवा जे झूटे ते कमल कमल पकल सूफ़ किरनि था पिया। दिलि में सोचई पक इन बाग़ाईअ जो, इन बाग़ वारे जो सूफ़ आहे जेको मां खयो आहे। दिलि में पुछा करे साचाच करे मालूमात वठी आयो बाबा कंहिंजो बाग़ आहे। माण्हुनि चयो त हिकिड़ो इलाइक़े जो बुज़ुर्ग आहे, अल्लाह जो वली आहे, सैयद ज़ादो आहे, शहीद करबला इमाम हुसैन जी औलाद आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह सौमई, हुन जो लक़ब आहे। इन बाग़ जो मालिक हुआ, पुछा करे उन वटि वियो आहे। ॾिसण सां दिलि ठरी पई, सुभान अल्लाह, नूरानी चेहरो आहे, ॾिस त ख़ुदा पियो यादि अचे। पाण नौजवान हुयो, वेठो, साईं सलाम वालेकुम, साईं अदा वालेकुम सलाम, भले भले आयो। हज़रत अब्दुल्लाह हुनखे भर में वेहारियो ॾाढे प्यार मोहब्बत सां। अबा ॾे ख़बर नौजवान किथां आयो आहे, केरु आहे? साईं जीलान जो आहियां। कहिड़े नसब मां आहियां? हसन जी औलाद आहियां, इमाम हसन जी। हवाल ॿुधाए कीअं असांजे मुल्क में हेतिरो ॾूराहो पंधु करे आयो आहे? साईं रोज़ो पे छोड़ियुमि फलाणी जाइ ते, तव्हांजे बाग़ जो सूफ़ लुढ़ी आयो, बेख़बरी में खाई वेठो आहियां। ओ मुंहिंजा साईं हाणे मूंखां या त पैसा वठि, जे पैसा नथो वठी त ख़ुदा कारण माफ़ कर, क़यामत में रब भरायो त मां काथों भरे पूरो पवंदुसि। इन जे लाइ हेतिरो पंधु करे आयो हां, पराओ हक़ आहे, महिरबानी करे माफ़ कर या ॾोकड़ वठि। भिटाई चवंदो आहे कदुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणिक जी के साल लहंदा सार, अदा जेके लोह कुटन लोहार, तन कोन्हे कदुर सोन जो। तोखे कहिड़ी ख़बर अदा, मूंखे कहिड़ी ख़बर त सूफ़ विछकाइण जो। अड़े मिड़ई ख़ैर आहे, इन मिड़ई ख़ैर त कमु लाथो आहे। न दुआ थी क़बूल थिए, न निमाज़ में मज़ो थो अचे, न इबादत में को मुंहिंजा अदा असांखे फ़ाइदो थो पवे, न ख़ुदा जो क़ुरान ॿुधी दिलि नरम थी थिए। छो? भरिया पिया ऐं अंदरि गंद सां भरियो पियो। मिड़ई ख़ैर आहे, मिड़ई ख़ैर आहे, मिड़ई ख़ैर आहे का तुंहिंजी जायदाद आहे, तुंहिंजो कानून आहे। छा तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कोन चयो आहे जो मिड़ई ख़ैर आहे?
खुदा जो खौफदार, पराई शइ खां परे भॼ, अल्लाह तबारक व तआला जल जलालो मन वाले खां घुर, उहो ॾेहनि जो ॾातार जेको ॾेई न पचारे, एतिरो ॾेई जो कंहिंजे दर जो मुहताज कोन थिए। अल्लाह ताला खां हक़ हिलाल घुरो। अल्लाह ताला चवंदो आहे जेको मूंखां घुरंदो आहे तंहिंखे मां ॾींदो आहियां। हज़रत अबू सालेह मूसा जंहिंमहिल सूफ़ बश किरायो तंहिंमहिल हज़रत अब्दुल्लाह सौमई दिलि में सोचियो त हीअ का शइ आहे जेको हेतिरो पंधु करे रुगो सूफ़ बश किराइण आयो आहे। सूफ़ इन जे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ आहे ऐं आहे बि सैयद। केरु आहे? सैयद आहे। दिलि में सोचे अटकल कयां हिन खे रहायां। छो रहायां? ये तो सैयद आहे, मां बि सैयद आहियां। मुंहिंजे घर में न्याणी आहे पर आहे नंढड़ी। अॼु हिन खे बशकींदुसि ऐं हलियो वेंदो। अटकल अहिड़ी कयां जो हिन खे रहायां जेसीं ताईं मुंहिंजी छोकिरी जवान थिए, उहा पंहिंजी न्याणी हिन सैयद ज़ादे खे परणायां। पोइ जॾहिं न्याणी हिन सैयद ज़ादे सां परणबी त ख़ुदा कंदो हिननि में जा गुल पैदा थींदा। गुल अदा ज़मीन भली बिज भलो त फसल बि, पर जे ज़मीन कलराठी ऐं बिज सड़ियल पोइ ख़बर अथव। हिकिड़े हमराह क़ौम जो हो को मिरासी, ॿिए ॻोठ में वञी सॾायईं सैयद। पढ़ियल कढ़ियल अखियुनि मां शकिल मां सुहिणो पियो लॻे। सैयद जो सॾायईं हुजे मिरासी। उते वरी ॿियो हिकिड़ो को पुराणो शाह साहब रहंदो हो। उन्हीअ चयो हाणे हे सैयद आहे, नौजवान आहे, मां बि शाह साहब आहियां, न्याणी हिन खे परणायां। उहा न्याणी परणाए छॾियईं। 6 महीना खनि कोन गुज़रिया, हिकिड़े दिहाड़े मीरासी उहो जेको सैयद पियो सॾाए हुयो त मीरासी तक़रीर ॿुधाई त सैयद जो वॾो शान आहे, अहल बैत जो वॾो शान आहे। चई भेण आहियां त मुस्लमान पर आहियां त मीरासी। हुनखे पंहिंजो असुलु सुझंदो हो। भेण मां त कूड़ हणियो सैयद सॾायो आहे ऐं सैयद जी धीअ सां शादी कई अथमि। भेण क़यामत में मुंहिंजो हाल अलाए कहिड़ो थींदो। जुमो पढ़ी घर जो आयो त रोए वेठो। सहुरे चयो सबा छो थो रोए? ॾसे न। हेकर ॿीहर टीहर आख़िरकार जंहिंमहिल घणो सताईंसि तंहिंमहिल चई शाह साहब ग़लती माफ़ थिए त ॿुधायां। उहो न्याणो पियो चवे सहुरे खे। सहुरे चयो अबा तोखे ग़लती माफ़ आहे ॿुधाए। चई साईं मां सैयद न आहियां, मां आहियां मंगणहार मीरासी। मां कूड़ हणी सैयद सॾाए तुंहिंजे धीउ सां शादी कई आहे। अॼु वाइज़ ॿुधो अथमि, ड्रिनो आहियां, अलाह जो ख़ौफ़ थियो आहे, तॾहिं तो रोवां त ख़ुदा माखो या बेअदबी माफ़ करे। उन शाह साहब चयसि बाबा हलिया 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 बांह खां वठी अंदरि घर में अंदरे कमरे में वठी वियुसि। अंदरे कमरे में वठी चई ओ हो जारे में ॾिसे थो? चई हा छा आहे? चई दोहलो पियो आहे। चई इहो मुंहिंजे ॾाॾे जो थी, मुंहिंजो ॾाॾो बि मीरासी, मां बि मीरासी, खैरा पाण हिकु जहिड़ा गॾिजी विया आहियूं। अवां सम्झो था न साईं? हुनखे चई ग़लती न कर, तूं बि सैयद ज़ादी सां कोन परणियो आहे। जे तूं मीरासी आहे त ॾाॾे वारो दोहलो ओहियो पियो थी साम्हूं। हो ॾेई मीरासी। अबा जहिड़ा मिलंदा तहिड़नि सां। ईअं आहे या न आहे? हे ख़ुदा जो कानून आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालो पंहिंजे प्यारे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नस्ल जी इज़त रखंदो आहे। हज़रत अबू सालेह खे इहा ॻाल्हि दिलि में ख़्यालु थियो आहे, हिन नौजवान खे रहायां जीअं पंहिंजे न्याणीअ सां शादी करायां, पर अटकल कयां त रहे न त हलियो वेंदो। हाणे सलाह त पढ़, कहिड़ी थो अटकल करे तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम तस्लीमा। दोस्तों अजीजो, हजरत अब्दुल्ला सौमई फरमाइनि था ओ नौजवान सूफ़ बशकींदुसि पर शर्त आहे कहिड़ो? 10 साल। घणा साल? हे जेको 20-25 एकड़ मुंहिंजो बाग़ आहे सूफ़नि जो, इन जी गुड कढ, झार हकियल, पाणी ॾे, बिना मज़ूरी जे मानी खाराईंदोसां, ॿियो कुझु कोन ॾींदोसां।
10 साल मुझे बाग जी गुड कढो, 10 साल हिन जी झार हकल, 10 साल मुझे बाग जो माली थी रहो, 10 साल खां पोइ तोखे सूफ़ माफ़ कंदुसि, न त न कंदुसि। असां जहिड़ो हुजे हा हल हल 10 साल, हाणे सूफ़ लाइ 10 साल, ॿी आने जो सूफ़ 10 साल, 10 रुपया महीने जी पघार कर त 10 सालनि जी केतिरी थी वई, कोन रहंदुसि। पर न, हज़रत अब्दुल्लाह खे पीरान पीर जे वालिद जवाब ॾिनो आहे त 50,000 साल जो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो। इन ज़लज़लत साअत शैउन अज़ीम, क़यामत जो ज़लज़ले जो ॾिहाड़ो तमामु वॾो हूंदो। माण्हू पंहिंजे पघर में पिया ॿुधंदा, न का छांव, न को पखो, न का हवा, का शइ कान हूंदी। हाणे अहिड़ी टाइम ते मूंखां अलाह जेकॾहिं सूफ़ जो हिसाब वठे त मां काथों ॾींदुसि। ओ अब्दुल्लाह सौमई, 10 साल ख़िदमत करण जे लाइ तयार आहियां। इहे 10 साल दुनिया जा गुज़री वेंदा, पर 50,000 साल क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, उते मां काथों सूफ़ भरे पुॼंदुसि। इन जे करे मूंखे ख़िदमत ॾे, ख़िदमत कयां थो, पर सूफ़ माफ़ कजां। जे 10 साल गुज़रण पोइ अॻे कीअं माफ़ कयां, मां तव्हां धमे भॼी वञे। हाणे से राति ॾींहुं लॻी वियो ख़िदमत खे, पर नाले बराए नाम माली हुजे, कमु इहे थोरो वठेसि पियो, बाक़ी सॼो ॾींहुं पाण वटि वेहारियूं वेठो, अलाह रसूल जो कचहरी वेठा कनि। बराए नाम अबा थोरो हे पाणी जो टुक ॿधी आहे, बाबा थोरो हे कमु करे आहे, कमु नौकर ॿिया पिया कनि, पर हिन खे अटकल सां वेहारियो वेठो आहे। अलाह हाज़ल क्यास 10 साल जंहिंमहिल थिया पूरा, तंहिंमहिल 10 साल खां पोइ चइजे हाणे मोकल ॾे, वतन वापसि वञा। अबे अम्मा जो हाल कहिड़ो थियो, कुरड़ा हा अलाए छा, हाणे छॾ त मां वञा। चई बाबा अञा हिकिड़ो शर्त आहे। 10 साल त पूरा थिया न साईं, अञा हिकिड़ो शर्त आहे, जे क़बूल करे त माफ़ी, न त हलियो वञ, माफ़ न कंदुसि। साईं तो जहिड़ो भलो माण्हू, तो चयो हो 10 साल उहे पूरा थिया, वरी ॿियो कहिड़ो फाहो थो विझे। जे मुंहिंजी मर्ज़ी आहे, बाग मुंहिंजो आहे, अंब सूफ़ मुंहिंजो, खाधो थी नथो, बसि क्या हलियो वञ। चइसि वेंदुसि कोन, 10 साल ॿिया बि चवंदे रहंदुसि, पर माफ़ कर। 10 साल कोन थो रहां, बाक़ी हिकिड़ो शर्त आहे। कहिड़ो? जे मुंहिंजी हिकिड़ी धीउ आहे, अखियुनि खां अंधी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, ज़बान खां गूंगी आहे, हथनि खां टुंडी आहे, पेरनि खां मंडी आहे, हाणे बालिग़ थी आहे। जेकॾहिं तूं क़बूल करें त तोखे शादी करायां, पोइ सूफ़ माफ़ कंदोसांइ, पर जे अहिड़ी मुंहिंजे न्याणीअ सां शादी न कंदे त सूफ़ माफ़ कोन कंदोसांइ। सम्झो था अलाए न? पार पता ॿुधव, अखियुनि खां, कननि खां, ज़बान खां, हथनि खां, पेरनि खां, अबा अहिड़ी को परणबो? माण्हू त हेॾनि हेॾनि अखियुनि वारा छॾियूं वेठा आहिनि। पंहिंजे ख़ानदान जूं इज़त भरियूं पराए पासे पिया ठिकर भितर भञंदा, थाबा खाईंदा, पंहिंजो हक़ हलाल शर्म वारो उते ख़ुदा जे ख़ौफ़ रखंदा ई कोन। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा मुस्लमान दोस्त अज़ीज़, ऐं सोणे नबी पाक अलैहिस्सलाम जा उम्मती, हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे मथां ईमान आणण वारा, कुझु ख़ुदा जो ख़ौफ़दार, अहिड़ी औरत सां केरु शादी करे? दिलि में सोचई इहा त शादी त कान्हे, त तादी आहे, वयल आहे, बीमार, हथनि खां टुंडी, उनखे मूंखे खाराइणो पवे, ॻाल्हाए कान, हली घुमी फिरे कान सघे, सन्ही थुलियल आहे, हली वञी कान सघे, इहो त जेल गिची में विझणो आहे। पर दिलि में फ़ैसिलो कयईं त दुनिया जी सज़ा सवली आहे, आख़िरत जो अज़ाब अञा वॾो आहे। हज़रत अब्दुल्लाह सौमई खे चई क़िबला क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे, शादी कंदुसि पर सूफ़ माफ़ कर। कि बाबा निकाह पढ़ायो, मौली साहब आयो, वकील आया, ईजाब क़बूल थियो, निकाह थियो। पुछबो आहे न घोट कुंवार खां, वरी माईअ खां, वरी मुड़ुस खां, या पुछा गुछा थी, निकाह थियो। उन खां बाद में राति जंहिंमहिल थी, तंहिंमहिल राति वारे टाइम ते हज़रत अब्दुल्ला सौमई चयो बाबा हाणे अॼोकी राति तूं मुंहिंजो न्याणो आहे, महिमान आहे, हू परते बंगलो ठहियो पियो थी जाए, तुंहिंजी कुंवार इते वेठड़ी आहे,
रात पंहिंजी उते गुज़ार, सुबुह जो न्याणीअ जे मथड़े ते हथ रखी तोसां रवानो कंदुसि, भली पंहिंजे वतन हलियो वञा, कुंवार ॼाण त तूं ॼाण। इहो सॼो प्रोग्राम ठाहे रात जे टाइम ते पंहिंजे न्याणे खे, पीरान पीर जे अबे खे हज़रत अब्दुल्लाह सौमई अंदर दरवाज़े ते छॾे ॿाहिरां कड़ो बंदि करे पाण मोटी आयो। हज़रत अबू सालिह मूसा जंगी दोस्त ख़ुदा जो अंदर जो कमरे में दाख़िल थिए तो सुभान अल्लाह, हथ सलामत, पेर सलामत, अखियूं सलामत, मुंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलाम जी बचड़ी उम्मताणी। क़ुरान खुलियो पियो आहे, ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़्शा। अल्लाह जे क़ुरान जे तिलावत में मस्त लगी पई आहे, अहिड़ी सोहणी आहे जो जन्नत जी हूर हुजे। ॾिसी मोटी पियो चई मुसीबत हिकिड़ी मूं छुटासीं, ॿी मुसीबत गिटीअ में। मूंखे चयो हई मंडी आहे, हे त सही सलामत आहे। मूंखे चयो हई टुंडी आहे, हिन जा त हथ सलामत आहिनि। मूंखे चयो हई त अंधी आहे, हीअ त ॾिसे थी वेठी। मूंखे चयो हई त गूंगी आहे, हीअ त क़ुरान पढ़े पई। पक भुलिजी कंहिं ॿीअ माईअ ॾे आयो आहियां, पराई औरत खे ॾिसण बि गुनाह आहे। अञा सूफ़ जी माफ़ी कान मिली आहे, वरी पराई माईअ जे ॾिसण वारो ॿियो गुनाह गिची में पइजी वियो। ईअं पेरनि भर पोइ हिते मोटियो आयो आहे। हज़रत अब्दुल्लाह सौमई चवनि था काॾे थो वञे क़िबला? उहा त कान्हे जेका तव्हां ॿुधाई ही पाण फरमायो हुयऊं त मां तोखे चयो हो त पेरनि खां मंडड़ी आहे, इन जे करे त जॾहिं लाकू ॼाई आहे पंहिंजे घर खां ॿाहिरि कान वई आहे। मां चयो हो त ज़बान खां गूंगी आहे, इन जे करे मां चयो हो त जॾहिं लाकू ॻाल्हाइण शुरू कयो अथई सवाइ क़ुरान जे बि का ॿोली आहे कान का। मां चयो हो त अंधी आहे, इन जे करे त सवाइ क़ुरान जे अबे अम्मा जे ॿिए खे ॾिठो ई कोन्हे सको। ओ हज़रत मूसा, मां तोखे अटकल सां रहायो हो त अहिड़ी पाक न्याणी तोखे ॾियां जंहिंजे पेट मां के कुतुब पैदा थियनि। इहा तुंहिंजी ज़ाल आहे, इहा तुंहिंजी कुंवार आहे, इन्ही सां राति गुज़ार, सुबुह जो पंहिंजे वतन हलियो वञ। ॾाढा शुक्राना कयईं। सुबुह जो पंहिंजे सहुरे खां मोकिलाए उहा पाक दामन बीबी साहिबा वठी पंहिंजे वतन आयो आहे। उन जे पेट मां अब्दुल कादिर जीलानी ॼाओ आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल कादिर जीलानी अबा जंहिंजो अबो अहिड़ो हुजे ऐं जंहिंजी माउ अहिड़ी हुजे, ईमान सां ॿुधाए तव्हांजे पेट मां अहिड़ा जवान पैदा थींदा या न? अॼुकल्ह चवंदा आहिनि बाबा छोकिरियूं पढ़ायो, छो? चए बाबा पढ़ी लिखी जेका हूंदी न उहा घर सवलो हलाईंदी, औलाद खे सुठो सेखारींदी, छो त पढ़ियल आहे। बाक़ी ॼटणी जाहिलाणी अणपढ़ी वीचारी, उनखे न घर हलाइण अचे, न को सही खे चवां बच्चनि जी तरबियत करे सघे, अणपढ़ियल आहे। बाक़ी पढ़ियल लिखियल हूंदी, उहा सुधरियल हूंदी, घर सुठो हलाईंदी। अबा ईमान सां ॿुधाइजो, हे गौस, हे कुतुब, हे वली, हे कामिल, हे दरवेश जेतिरा बि आया, उन्हनि मंझां कंहिंजी बि माउ कॉलेज में वई? ॾाढे ॻाल्हायो। कंहिंजी बि अम्मा हाई स्कूल में वई? कंहिंजी बि माउ यूनिवर्सिटी में वई हुई? जन खे तव्हां अणपढ़ियो था चओ, उन्हनि जे पेट मां त कुतुब ॼावा, गौस ॼावा, वली ॼावा। ऐं जेके पढ़ियूं लिखियूं चओ था उहे घर कहिड़ो हलाईंदियूं, मुड़ुस खे बि मानी पचाए कोन ॾींदियूं। उथण सां सुबुह सां चवंदसि त वञ जूता पालिश कराए आ, अमराह वेंदो जूता पालिश करण, पाण कंदी मेक अप। हाणे उहा थेलो खणी वेंदी कॉलेज में, न थां मञे, न चाहे रधे, न घर जी बुहारी कढे, वेल घर में रहंदे ला नौकिराणी बि ॿी रखणी पवेसि। और मुंहिंजा प्यारा दोस्त, हाणे जिन खे अणपढ़ियो था चओ उन्हनि जे पेट मां कुतुब ॼावा, ऐं जिन खे पढ़ियो लिखियो था चओ उन्हनि जे पेट मां को बांगो ॼाओ आहे, को मुअज़्ज़िन ॼाओ आहे। ॻाल्हाईंदा हलो अबा, को मसीत जो पेशमाम ॼाओ आहे, जेका पाण अप टू डेट आहे। मुंहिंजा अदा जेका शरीयत जो ख़्यालु नथी करे, पर्दे जो ख़्यालु नथी करे, अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे कानून जो जेका हया कोन्हे, उन जे पेट मां औलाद कहिड़ी ॼमंदी? दुआ कर छल ख़ुदा ताला तक़वा नसीब फरमाए। ॾाढे आमीन कजां।
नाराज़ न थिजो, पर मां शरीयत जो मसइलो थो ॿुधायां। हे जेका असांजे मुल्क में छोकिरियुनि जी छुड़वागी आहे, इहा शरीयत मुहम्मदी में जाइज़ कान्हे। इन जी इस्लाम मोकल नथो हुजे। छोकिरा बि गॾु त छोकिरियूं बि गॾु, टोलनि जा टोला नौजवान छोकिरियूं 50 मर्दनि मथां सुबुह जो वञनि, वरी 50 मर्दनि मां शाम जो अचनि, मुंहं खुलिया पिया आहिनि, न हया आहे, न पर्दो आहे, न शर्म आहे, न गैरत आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, नतीजो इहो निकितो आहे जो मुल्क में बेराह रवी थी वई आहे, ख़राबी थी वई आहे, मुआशरो तबाह ही बर्बाद थी वियो आहे। चल अल्लाह तबारक व तआला असांखे सचो पको मुस्लमान बनाए। चओ आमीन। दोस्तो अज़ीज़ो, तालीम शरीयत में उहा जाइज़ आहे जंहिंमें हिलाल हराम जी ख़बर पवे, जाइज़ नाजाइज़ जी ख़बर पवे। क़ुरान औरत खे पढ़ायो, क़ुरान जी तालीम ॾियारियो, पर्दे जा मसइला सेखारियो, पाकाईअ जा मसइला सेखारियो। मथे जी शरीयत में इजाज़त कान्हे का। चल अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे सम्झ नसीब फरमाए छॾे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद खे ऐं वालिदा खे सॼी औलाद में नंढड़े खां नंढड़ो आहे। हीअ आख़िरी ॻाल्हि ॿुधाए पोइ मौज़ूअ खे ख़तमु था कयूं, पोइ अॻिते वरी ॿिए जुमे ते, छो त जुमे जो टाइम पूरो थियो। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे अबे अम्मा जी नंढड़ी औलाद मां नंढड़ो आहे, 4 साल जो थियो आहे। दस्तूर हो बुजुर्गनि जो मदरसे में वठी क़ुरान शुरू कराईंदा हुआ। हज़रत अबू सालिह रहमतुल्लाह अलैह पीरान पीर खे 4 साल जी उमिरि में मदरसे में वठी उस्ताद खे तो चवे, उस्ताद मुंहिंजे नंढड़े अब्दुल कादिर खे क़ुरान पढ़ाए। चओ सुभान अल्लाह। उस्ताद तो चवे अब्दुल कादिर, चओ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। उमिरि 4 साल आहे। उस्ताद खे तो चवे बाबो बि वेठो आहे। ओ मुंहिंजा प्यारा उस्ताद, कुर्बान वञा तो ता तूं मुंहिंजो उस्ताद आं, पर ईअं क़ुरान को न पढ़ाइबो आहे। उस्ताद हैरत में पुछे थो, अबा कीअं पढ़बो आहे? जे क़ुरान में लिखियो पियो आहे, ज़ा क़राअतल क़ुरआन फस्तइज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। जॾहिं क़ुरान शुरू कबो आहे त औज़ बिल्लाह पढ़बी आहे। तूं मूंखे बिस्मिल्लाह थो शुरू कराए उस्ताद, औज़ बिल्लाह पढ़ाए, बिस्मिल्लाह पढ़ाए, पोइ क़ुरान पढ़ाए। पर 2 मिंट उस्ताद बस कर, तव्हां अब्दुल कादिर तोखे क़ुरान थो ॿुधायां। उस्ताद हैरत में वेही वियो आहे। अबो हैरत में निहारे थो। पीरान पीर औज़ बिल्लाह बिस्मिल्लाह चई अलहम्द खां क़ुरान शुरू कयो आहे। हिक साहीअ में पढ़ंदो 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 18 सीपारा मंज़िल पूरी वञी कई। उस्ताद थो चवे, ऐं मूसा सालिया जंगी दोस्त, ख़ुदा जाहे त हाफ़िज़ वठी आयो आहे, तूं माते ठठो लथो करे पढ़ियल आहे। पीउ थो चए ख़बर कान्हे काथे पढ़ियो आहे, उमिरि निहार मूंखे बि ख़बर नाहे। उस्ताद बि पुछे थो, अबो बि पुछे थो, अब्दुल कादिर काथे पढ़ियो आहे? पीरनि जो पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, मदरसे में कोन पढ़ियो आहियां, कॉलेज में कोन पढ़ियो आहियां, मस्जिद में कोन पढ़ियो आहियां। मुंहिंजी अम्मड़ रोज़ानो तहज्जुद में 18 सीपारा दौर जा पढ़ंदी हुई। मां ॼाओ बि कोन, सो अम्मड़ जे पेट में 18 सीपारा यादि करे छॾिया हुयमि। अञा आयो ई न आहियां। अम्मा तहज्जुद पढ़े 18 सीपारा दौर जा करे, अब्दुल कादिर अम्मड़ जे पेट में 18 सीपारा यादि कयूं अचे। दुनिया ते आयो ई कोन्हे, अॻे ई क़ुरान जो हाफ़िज़ आहे। चओ सुभान अल्लाह। इहो त केरा? अब्दुल कादिर जीलानी, पीरनि जो पीर। अदा दुनिया में माण्हू पीरान पीर